तरफ़ां सागर दीदार अली कुंभार जी रिपोर्ट मूजिब दड़ोल क़त्ल जो जरगो 60 लाख रुपया दंड। जवाबदार धुर तरफ़ां फ़ैसिलो मञण खां इनकार। एहतजाज दड़ोल अबड़ाल शहर जे ॻोठ चाकर चांडियो में 8 अक्टूबर ते जिस्कम अॻवान पुन्नू चांडियो जे क़त्ल जो जरगो PPMP गुलाम कादिर चांडियो जी सरपंची हेठि थियो हो। जरगे में अॻूणो MP मोहम्मद नवाज़ चांडियो, PP अॻवान अरबाब वज़ीर अहमद मेमण, इक़बाल चांडियो समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि राजन जे चङनि मुड़सनि ऐं समें इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई हुई। जरगे में इल्ज़ाम हेठि आयल जुम्मन चांडियो वारी धुर मथां मजमूई तौर 60 लाख रुपया दंड मुक़रर कयो वियो हो। सेशन अदालत तरफ़ां जवाबदार जुम्मन चांडियो खे क़त्ल केस में मौत जी सज़ा ॿुधाई आहे। जवाबदार जेल में सज़ा भोॻे रहियो आहे। जवाबदार जुम्मन चांडियो जे पीउ राणो चांडियो पारां फ़ैसिलो मञण खां इनकार कंदे दड़ो में एहतजाज कयो आहे। जवाबदार जो पीउ राणो चांडियो इल्ज़ाम हयो आहे त जरगे में असां मथां ज़बरदस्ती फ़ैसिलो मड़ियो पियो वञे, अकेलो पुट जेल में आहे, इंसाफ़ कयो वञे। राणो चांडियो इल्ज़ाम हणंदे चयो त बाअसर 10 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं हाणे माण्हू चाहिनि था तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। यादि रहे त 4 साल अॻु अबड़ाल में जवाबदार जुम्मन चांडियो फायरिंग करे होटल ते वेठल जिस्कम अॻवान पुन्नू चांडियो खे क़त्ल करे छॾियो हो। जवाबदार खे ॾोह साबित थियण ते अदालत फाईअ जी सज़ा ॾिनी, जंहिं बाद 8 अक्टूबर ते मक़तूल पुन्नू चांडियो जे क़त्ल जो जरगो अबड़ाल जे ॻोठ चाकर चांडियो में थियो ऐं जवाबदार धुर ते मजमूई तौर 60 लाख रुपया दंड मुक़रर कयो वियो हो।